वेलकम बैक दोस्तों। एक दफ़ो ॿीहर भली कार तव्हांजे पंहिंजे प्रोग्राम ॿारनि जी दुनिया में। दोस्तों हिन प्रोग्राम जा असां खोड़ सारा एपिसोड्स कयासीं जंहिंमें असांजा खोड़ सारा महिमान हुआ, खोड़ सारी ॼाण मिली असांखे। त दोस्तों मां तो सोचियां छो न तव्हांखे असां हिन एपिसोड्स जा रिकैप ॾेखारियूं, त थोड़ी थोड़ी क्लिप्स असां तव्हांखे इन्हनि प्रोग्रामनि जी ॾेखारियूं था। पोइ बाबा जी कंपेयरिंग तव्हांखे कीअं लॻंदी आहे? नहीं सही लॻंदी आहे, मां ॿुधंदो आहियां कॾहिं कॾहिं। अच्छा, ऐं बाबा तव्हांजी वीडियोस ॾिसंदो आहे? मुंहिंजी बाबा वीडियोस ॾिसंदो आहे। करे परवास कलंदर अलीदा पहला नंबर हो लाल मेरी हो लाल मेरी सिंध मुहिंजी अमा सिंध मुहिंजी अमा सुहा तुहिंजी मथा छाल की छाल खां छाल की छाल खां छाल की छाल खां छाल की छाल खां हिक कलम हिकड़ो मां किया पूरो पवां छाल खां छाल खां। हिकु तारीख़ी मार्ग जी जेको आहे मुंहिंजो दड़ो जेको मां तव्हांखे उन जे बारे में मालूमात ॾींदमि जेका सिंध जी सुञाणप आहे तक़रीबन जी। त इंफॉर्मेशन तव्हां असांखे ऐं पूरी दुनिया में मशहूर आहे त सिंध जो जेको कल्चर आहे उहो ॾाढो सुठो आहे। हा, छो सिंध जो जेको कल्चर आहे उहो मुंहिंजे दड़ मां ई साम्हूं आयो आहे ऐं उहो सिंधी उते रहंदा हुआ मुंहिंजे दड़ में। अवां जी जफ़ाउनि खे सम्झी अदाऊं करे वेठा आहियूं त केॾियूं कताऊं पिरी तो जे पाड़े जी तनहा गली में करम के आशिया ने की क्या बात है, करम के आशिया ने की क्या बात है, आपके आस्ताने की क्या बात है। तव्हां ॿुधायो वीडियो गेम्स में हा वीडियो गेम्स न कॾहिं कॾहिं मेंटली बि खेॾणु घुरिजनि कॾहिं, लेकिन ऐं तव्हां सभिनि खे मोबाइल में केतिरो शौक़ु आहे? मतिलबु तव्हां पूरे ॾींहं में केतिरो वक़्तु मोबाइल हलाईंदा आहियो? न, मां हाणे मोबाइल न यूज़ कंदी आहियां। सॼे मुंहिंजे घर में जेका टीवी आहे न उहा स्मार्ट टीवी आहे, त यूट्यूब सभु कुझु हिते पियो आहे त मां कॾहिं कॾहिं यूज़ कंदी आहियां। मोटी मंडाणनि जे वारे कई वार विडियूं वसण आयूं चोॾस्ती चौधार के चूस तंबोल दे के मुड़ियूं मगरब पार के चमकन चीन ते के लन समर कंजन सार के रमी वयूं रूम ते के काबुल के कंधार के दिल्ली के दक्कन के गुड़न मथे गिरनार किन जुंबी जे सलमीर तां कयो पे कानी रबार कनी बुड बुडायो के डट्टा मथे धार किलची उमर कोट तां बसाया वलार साईं में सदाई करी मथे सिंध सुकार दोस्त मिठा दिलदार आलम तबाबाद करी। तेरा हर एक जर्रा हमको अपनी जान से प्यारा, तेरे दम से शान हमारी तुझसे नाम हमारा, जब तक है ये दुनिया बाकी, जब तक है ये दुनिया बाकी हम देखें आजाद, हम देखें आजाद तुझे, हम देखें आजाद। तुम बचाता पेशे वस्तिम गाओ गाओ दिन में के मैं दिनु खीर खीर दिन अमर के अमर दिनु लोलो लोलो दिन खावके खाव दिनु खंब खंब दिन राजा के राजा दिनु घोड़ो चढ़ी गुम चढ़ी गुम। वाह वाह वेरी क्यूट। पहिरीं त जीअं पाण जो मसालो ठाहींदी आहियां मां लेयर वारी ज़्यादा ठाहींदी आहियां, पोइ वरी उनखे मीन्स चांवरनि खे अलॻि बॉइल करे पोइ वरी उनमें मां मुंहिंजो जेको मसालो ठाहियो आहे उनमें मां विझंदसि थोरो सो मां साइड खां कलर विझंदसि ऐं मथां जेको जीरो विझंदसि धाणा जेके आहिनि वरी लेयर वांगुरु ठही वेंदी आहे। ओके
तंहिंखे मां कीअं विसारियां जिंद जान तहत वारियां जंहिंमें ॾिनी मूंखे पींघे में मालोनी सिंधी अबाणी ॿोली कहिड़ी अबाणी ॿोली सिंधी अबाणी ॿोली। जी दोस्तों, तव्हां असांजा महिमान बि ॾिठा ऐं जेका ॼाण असांखे हासिल थी उहा बि ॾिठी, कचहरी बि तव्हां असांजी ॾिठी। पर दोस्तों हींअर वक़्तु थियो आहे हिकिड़ी शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो। दोस्तों इन ब्रेक खां पोइ वापसि अची वरी खां पंहिंजी कचहरी जारी था रखूं। अस्सलाम वालेकुम दोस्तों, प्रोग्राम ॿारनि जी दुनिया में मां आहियां तव्हांजो दोस्त ऐं होस्ट मंसूर कलवाणी। दोस्तों कीअं आहियो? उमेद आहे त तव्हां सभई बिल्कुलु ठीकु हूंदा। दोस्तों यकीनन तव्हांखे सभई प्रोग्राम वणिया हूंदा जेके असां कया। दोस्तों तव्हां उहे सभई ॾिठा बि, असांखे फीडबैक बि ॾिनो। दोस्तों अॼु हिन सिमाही जो आख़िरी प्रोग्राम आहे त दोस्तों सेगमेंट त असांजो उहो ई आहे, ॼाण वारो सेगमेंट। त दोस्तों अचो त सभ खां पहिरीं इहो ॼाण वारो सेगमेंट था ॾिसूं। प्यारा दोस्तों, दुनिया में टीवी ठाहिण जो पहिरियों कामयाबु तजुर्बो 1925 ईस्वी में थियो। रेल जो इंजण स्टीफनसन नाले साइंसदान बर्तानिया में 1869 ईस्वी में ईजाद कयो। प्यारा दोस्तों, माइक्रोफोन बर्नर नाले साइंसदान अमेरिका में 1877 ईस्वी में ईजाद कयो। सभ खां पहिरियों थर्मोमीटर गैलीलियो ईजाद कयो। दोस्तों दुनिया जो सभ खां पहिरियों कैलकुलेटर ब्लेस पास्कल नाले साइंसदान ईजाद कयो। दुनिया जो पहिरियों हवाई जहाज़ 17 दिसंबर 1903 ईस्वीअ में ॿिनि भाइरनि विल्बर्ट राइट ऐं ऑरवाइल राइट नाले अमेरिकी साइंसदाननि ईजाद कयो। दुनिया जो सभ खां घणो रबड़ ठाहींदड़ मुल्क मलेशिया आहे। दुनिया में सभ खां वधीक तादाद में हीरो डायमंड साउथ अफ्रीका में मिलंदो आहे। दोस्तों दुनिया में सभ खां मुश्किल ऐं घणी ॻाल्हाईंदड़ ॿोली चीनी आहे। दुनिया में सभ खां वधीक खाईंदड़ मेवो केलो आहे। दोस्तों दुनिया जी सभ खां पुराणी रांदि पोलो रांदि आहे जेका घोड़नि ते वेही करे खेॾी वञिबी आहे। दोस्तों दुनिया में पखियुनि जा 18,000 खां बि वधीक क़िस्म मौजूदु आहिनि। दुनिया में 6,909 ॿोलियूं ॻाल्हायूं वञनि थियूं। ॿोलियुनि जो आलमी ॾींहुं 21 फरवरी आहे। दुनिया में सभ खां वधीक कॉफ़ी ठाहींदड़ मुल्क ब्राज़ील आहे। दोस्तों दुनिया में सभ खां वधीक सोन चीन मुल्क में मिले थो। प्यारा ॿारो, दरियाए नील दुनिया जो सभ खां डिघो दरिया आहे जंहिंजी ड्रेग 6,670 किलोमीटर आहे। समुंड जी वधि खां वधि गहराई तक़रीबन 11 किलोमीटर यानी 10,923 मीटर आहे। दुनिया में 92% माण्हू गूगल जो इस्तेमालु सिर्फ़ु स्पेलिंग चेक करण लाइ कंदा आहिनि। प्यारा दोस्तों 100 साल खां पोइ फेसबुक वटि 500 मिलियन यानी 50 करोड़ अहिड़नि माण्हुनि जा अकाउंट हूंदा जेके हिन दुनिया मां ई गुज़ारे विया हूंदा। प्यारा दोस्तों बैरोमीटर हवा जो दाब मापण वारो हिकु औज़ार आहे जेको इटलीअ जे रहाकू टॉर्सिले नाले साइंसदान साल 1636 ईस्वी में ईजाद कयो। अॼुकल्ह बैरोमीटर जा केतिरा ई क़िस्म मौजूदु आहिनि जिन खे आम इस्तेमालु हेठि आंदो पियो वञे। बैरोमीटर जो हिकु वॾो फ़ाइदो इहो वरितो वियो आहे उन सां ईंदड़ मौसमुनि जो अंदाज़ो बि करे सघिजे थो ऐं उन जी अॻुवाट इतलाह सबबि केतिरा ई हिफ़ाज़ती इंतज़ाम करे सघिबा आहिनि। यकीनन दोस्तों तव्हांखे सेगमेंट पसंदि आयो हूंदो। त पोइ दोस्तों हींअर तव्हांखे हिकिड़ो ज़बरदस्त टैबलो था ॾेखारियूं। तव्हां टैबलो ॾिठो, तमामु मज़ो आयो मूंखे ऐं तव्हांखे बि ॾाढो मज़ो आयो हूंदो। असां हिकु नंढी ब्रेक था वठूं। त दोस्तों हिन ब्रेक खां पोइ वापसि अची वरी खां असांजे प्रोग्राम जे बारे में कचहरी। वेलकम बैक दोस्तों, एक दफ़ो ॿीहर भली कार तव्हांजे पंहिंजे प्रोग्राम ॿारनि जी दुनिया में। दोस्तों असांखे पंहिंजे वालदेन जो ख़्यालु रखणु घुरिजे। हू असां ते एतमाद था रखनि त वॾा थी करे जॾहिं असां कंहिं सुठी पोस्ट ते पहुची वेंदासीं त उन्हनि खे ॾाढो फ़ख़्रु महसूसु थींदो त हो उन्हनि जा ॿार एॾी वॾी पोस्ट ते पहुची विया आहिनि। त दोस्तों तव्हांखे खपे त अहिड़ी सूरत हाल में तव्हां स्कूल नथा वञी सघो त तव्हां पंहिंजी ऑनलाइन क्लासिस जारी रखो। ऑनलाइन क्लासिस सां अगरि तव्हां पढ़ाई कंदो त तव्हां एजुकेशन हासिल करे वॾा थी करे कंहिं सुठे मक़ाम ते पहुची था सघो। त पोइ दोस्तों हींअर तव्हांखे हिकिड़ो ज़बरदस्त टैबलो था ॾेखारियूं। दोस्तों की लाइफ में दोस्ती का रूल है,
दोस्तों तव्हां टैबलो ॾिठो, तमामु मज़ो आयो मूंखे ऐं तव्हांखे बि ॾाढो मज़ो आयो हूंदो। दोस्तों उमेद आहे त तव्हांखे असांजो प्रोग्राम ॾिसी बि मज़ो ईंदो हूंदो। त दोस्तों असांजो प्रोग्राम त हींअर ख़तमु थियण वारो आहे, पर इंशाल्लाह अगरि कॾहिं मौक़ो मिलियो ऐं कॾहिं टाइम मिलियो त वरी खां हिन मेहरान टीवी जे प्लेटफॉर्म तां अची करे तव्हां सां वरी खां कचहरी कंदासीं। त दोस्तों तेसि ताईं मूंखे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़। तो दोस्तों तो दोस्तों यकीनन तव्हांखे टैबलो पसंदि आयो हूंदो। अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां आहियां तव्हांजो दोस्त ऐं होस्ट जी हाँ दोस्तों, तव्हांखे ज़रूरु ही सेगमेंट वणियो बि हूंदो तव्हांखे। जी हाँ दोस्तों, तव्हांखे वेलकम बैक कबो न। दोस्तों वेलकम बैक दोस्तों, एक दफ़ो ॿीहर भली कार तव्हांजे